कराची सिंध हाई कोर्ट में ऑल पाकिस्तान लॉयर्स रिप्रेजेंटेटिव कन्वेंशन को ठाहियो वियो, जंहिंमें पाकिस्तान बार काउंसिल के वाइस चेयरमैन खुशदिल खान, सिंध बार काउंसिल के वाइस चेयरमैन ज़ियाउल हुसैन लंजार, सुप्रीम कोर्ट बार के सदर अब्दुल लतीफ आफरीदी, सिंध हाई कोर्ट बार के सदर सलाउद्दीन, इस्लामाबाद हाई कोर्ट के सदर राजा ज़ाहिद, कराची बार के नईम कुरैशी, पंजाब बार, बलोचिस्तान बार, पंजाब हाई कोर्ट बार समेत मुल्क के सभिनी बार काउंसिल एसोसिएशन जा उहदेदार और सीनियर वकील कानूनदान समेत हज़ारनि की तादाद में मर्द और औरत वकीलन शिरकत कई। जन कन्वेंशन के खिताब कंदे चयो त ही गॾिजाणी सिर्फ़ जजन लाइ न पर अदलिया सां इंसाफ़ ऐं आइन जी पासदारी लाइ आहे। जुडिशल कमीशन पारां कयल फ़ैसिला आइन जी भञकड़ी आहे, जेका पिणु तौहीन ऐं ॾोह आहे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वकीलनि चयो त चीफ जस्टिस अहमद अली शेख जे माज़रत बावजूदि नोटिफिकेशन जारी करण आइन जे खिलाफ़ वर्ज़ी आहे। हिकिड़े सीनियर जज खे आइन जी वायोलेशन करे आइन जो आर्टिकल 182 चवे थो त बाबा सुप्रीम कोर्ट जो जज जेको आहे एडहॉक अपॉइंटमेंट करे सघे थो, पर उन सां गॾु ई आर्टिकल 175 आहे, उन सब आर्टिकल बी आहे, उहो चवे थो विथ कंसल्टेंसी ऑफ चीफ जस्टिस मुनीब अख्तर साहब हो 2018 में चौथे नंबर ते हुयो, उनखे तव्हां कन्फर्म खणी आयो, तव्हां ह्यूमिलेट कयो, तव्हां कानून जे आइन जूं धजियूं उॾाणियूं। कानून जे हिसाब आइन में का अहिड़ी गुंजाइश न आहे। आर्टिकल 182 में एडहॉक जज जेकॾहिं रखिणो आहे त उनजी मर्ज़ी खां सवाइ नथो रखिजे, ऐं तंहिंखां सवाइ चीफ जस्टिस हाई कोर्ट जो कॾहिं बि एडहॉक जज न रखियो आहे। इहो हिकिड़ो गैर कानूनी कमु आहे ऐं इन गैर कानूनी क़दम सम्झूं था ऐं हुनखे सीनियरिटी खां छॾे ॿियो जॾहिं सोरी ते मुशीर बि रिटायर पियो थिए त थी वियो त हिनखे पदरी ते रखण जो कहिड़ो नोटिफिकेशन कि अनकॉन्स्टिट्यूशनली नोटिफिकेशन इशू किया विया आहिनि। असीं इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। वकील पढ़ियल लिखियल इदारो आहे, क्रीम ऑफ सोसाइटी आहे, ऐं ही मुल्क में छा थी रहियो आहे जॾहिं त अपेक्स कोर्ट ऐं हाई कोर्ट में इहो क्लियर लिखियल आहे त मेरिट में जेको अनकॉन्स्टिट्यूशनली एब्ज़ॉर्शन डेपुटेशन उन्हनि सभिनी ते ख़तमु कयो आहे, ऐं इहे ऑनरेबल कोर्ट जा इन्हनि जा पंहिंजा ऑर्डर आहिनि, लेकिन ही जेकी कॉन्स्टिट्यूशन जी वायोलेशन था कनि। नोटिफिकेशन जेको जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जंहिंजो चेयरमैन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मिस्टर जस्टिस गुलज़ार अहमद साहब जन आहिनि, उन्हनि जो इहो अमल गैर आइनी आहे, गैर कानूनी आहे ऐं सुप्रीमेसी ऑफ लॉ जे ख़िलाफ़ु आहे। जॾहिं त साॻी जुडिशरी में जेको चीफ जस्टिस 4 सालनि खां वठी चीफ जस्टिस जी पोस्ट ते तैनात आहे ऐं उन ई जुडिशरी जो जेको 5 नंबर ते जूनियर जज आहे उनखे एलिवेट करणु एज़ अ कन्फर्म जज ऐं ख़ुदि चीफ जस्टिस खे जेको आहे अपॉइंट करणु एज़ अ एडहॉक जज, इहा उनजी तौहीन आहे। ऑल पाकिस्तान वकील कन्वेंशन में करारदाद पिणु पेश कयो वियो, जंहिंमें 26 अगस्त ते मुल्तान में वॾी गॾिजाणी ऐं 9 सेप्टेम्बर ते सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद ॿाहिरां धरणो हणी वेहण जो ऐलान कयो वियो आहे।